नारे हैदरी सखी सरदार कलंदर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद सल्लल्लाहु अला हबीबिही सय्यदना मुहम्मद व आलिहि वसल्लम। मुझा करीम रब असां सभिनी ते जेका सलवात शरीफ पढ़ी से सूरत फातिहा कुल शरीफ पढ़िया से जुमले सॼे सलवात जो सवाब महबूब में करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक नूरी हथारों सखी सरदार कलंदर मस्त सरदार के पेश कयोसीं। कायनात जे कुल वलन के पेश कयोसीं। भिटाई साईं सरदार के पेश कयोसीं। मुझा मौला मिठे मोहम्मद जो वास्तो थी अज जेके भी असां कलंदर सरदार जे दर ते आया आहियूं। अज असां सभिनी जी झोली भर असां सभिनी जो बेड़ो तार। मौला जेके दिलनि में तमन्नाऊं खणी आया आहियूं जायज़ असां सभिनी जूं उहे जायज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। कलंदर सरदार जो वास्तो थी अज जैं मूंखे दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो चादरे ज़ैनब जो वास्तो थी बेड़ो तार। जेके भी तमन्नाऊं दिल में खणी आया हूँ सखी सरदार कलंदर जे दर ते आया हूँ। रब कलंदर सरदार जो वास्तो थी असांजे दिलनि जूं जायज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। जेके भी कलंदर शहबाज जे दर ते हाज़िरी ॾियण आया अॼु सभिनी जो बेड़ो तार। सभिनी जा दुख दर्द कर्ज मर्ज तकलीफ़ूं दूर फरमा। मौला महबूब जी उम्मत के फिरके वारत खां बचा। महबूब जी उम्मत के फिरके वारत खां बचा। इन औलिया अल्लाह जे सूफिया किराम जे दसियल वाट ते हला। मौला सॼी कायनात में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि। हर मोमिन के पंहिंजे घर में लख सलवात पढ़ाइण नसीब फरमा। मौला जेके बीमार हैं उनके शफा अता फरमा। बे औलादिन के औलाद अता फरमा। साईं अरबाब अली मेतलो साईं बाबा के रब नवाज भुगटी साईं के मंठार अली शेख साईं ज़हीर सोलंगी साईं के इन्हनि जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। जेके भी कलंदर सरदार जे दर ते आया सब मोमिन मुझू अमड़ियूं न्याणियूं आयूं सभिनी जा दुख ला बेड़ो तार। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। नारे हैदरी।